Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. एसटीपी अगवान अल्ताफ चिस्कानी कत्ल केस में नामज़द जवाबदार खलील रहमान उर्फ भोलो खानदादो मारिजी वियो। टंडो अलहयार में अदालत ॿाहिरां मक़तूल जे भाउ असद जिस्कानी जवाबदार खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। अदालत ॿाहिरां मुक़रर अहलकारनि जी फायरिंग में जवाबदार बि ज़ख़्मी। पुलिस जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण बाद इस्पताल मुंतक़िल कयो। मछरियल माण्हुनि तरफ़ां इस्पताल जे घेराव ऐं नारेबाज़ीअ सबबि डॉक्टर्स खे ज़ख़्मियुनि जो इलाज करण में ॾुखियायूं। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल भोलू खानदादा एसटीपी अगवान जे क़त्ल केस में ज़मानत ते आज़ादु थियल हो। कुझु ॾींहं अॻु बि अदालती अहाते में धुरियुनि विच में झेड़ो थियो हो। टंडो अलहयार में मक़तूल अल्ताफ जिस्कानी जे भाउ हथां केस जो जवाबदार क़त्ल थियण बाद ख़ौफ़ जी सूरत-हाल। मछरियल माण्हुनि शहर जा दुकान ऐं बाज़ारूं बंदि कराए छॾियूं। शहर में अमन अमान बरक़रार रखण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स चाचाला पहुतल। जवाबदार असद जिस्कानी जे वारिसनि सिविल अस्पताल में इलाज दौरान संदसि क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जवाबदार जे भाउ ज़ीशान जिस्कानी चयो आहे त असद भाउ जे क़त्ल केस जी पैरवी जे लाइ अदालत वियो हो, जिते जवाबदार ऐं संदसि साथियुनि हमलो कयो। असद बचाव में जवाबदार धुर ते फायरिंग कई हुई। खेसि कुझु बि थियो त हालतुनि जी ज़िम्मेवार इंतिज़ामिया ऐं पुलिस हूंदी। वारिसनि तरफ़ां असद जिस्कानी खे फौरी हैदराबाद मुंतक़िल करण जो मुतालबो। क़ौमी असम्बलीअ में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जे ख़िताब दौरान अपोज़िशन जो गोड़। शाह महमूद कुरैशी चयो त राना शमीम जे हल्फ़ी बयान जी टाइमिंग गौर करण जहिड़ी आहे। राना शमीम अदालत जी तौहीन कई आहे। वाक़ियो 3 साल अॻु पेश आयो ऐं हल्फ़ी बयान हाणे ज़ाहिर थी रहियो आहे। असांखे माज़ीअ मां सबक़ सिखणु घुरिजे। मायूसी पखेड़णु मुल्की मुफ़ाद में नाहे। शाह महमूद कुरैशी पाण खे पीटीआई जी मुतबादिल क़यादत तौरु पेश कयो। परॾेही वज़ीर ॿुधाए त अॼु कंहिंखे इंटरव्यू ॾेई रहियो हो। शाह महमूद कंहिं महिल परॾेही वज़ीर त कंहिं वक़्तु शहज़ाद अकबर ऐं फ़ख़्र इमाम जे रूप में नज़र आयो। क़ौमी असम्बलीअ में नवाज़ लीग एमएनए जा परॾेही वज़ीर ते तनक़ीदी वार अहसन इक़बाल चयो आहे त हीउ मैदान छॾे भॼी रहिया आहिनि, पर असां भॼण न ॾींदासीं। हुकुमरान काहलत ऐं आसिफ़ ज़रदारी जी साराह करे रहिया हुआ, अॼु वरी मथसि तनक़ीद कनि था। हुकूमत मुल्क खे परॾेही कर्ज़नि जे ॼार में फासाए छॾियो। अवाम गुरबत ऐं महांगाईअ मां बेज़ार थी वियो आहे। पीपल्स पार्टी तरफ़ां सिंध सूधो समूरे मुल्क में भाण जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ ट्रैक्टर ट्रॉली रैली। लाड़कानो में जियाला ट्रैक्टर ट्रॉली ते सवार थी मरी चौक ते पहुची विया। रैली में पीपल्स पार्टी अॻवान बि शरीक। वॾो वज़ीर मुराद अली शाह लाड़कानो में ट्रैक्टर ट्रॉली रैली खे ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां 24 जनवरी ते डिविजनल हेडक्वार्टर्स में ट्रैक्टर मार्च करण जो ऐलान। खंभियल ऐं लापता शहरनि जी बाज़ाबी जे लाइ ज़िलई सतह ते टास्क फोर्स जोड़ण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट हिरासती मरकज़नि बाबति सुप्रीम कोर्ट में जमा करायल रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणीअ दौरान जांच ऑफिसर चयो त कामरान खे कंहिं बि हिरासती मर्कज़ में नाहे रखियो वियो। हू संगीन ॾोहनि में मुलविज़ ऐं उज़ैर बलोच ग्रुप जो मेंबर हो। जस्टिस मोहम्मद इक़बाल चयो त उज़ैर बलोच जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई त कामरान जी छो न। ग़रीब माण्हुनि जो कुझु ख़्यालु कयो। जांच करण जो हीउ कहिड़ो तरीक़ो आहे। ख़त लिखण सां जांच पूरी नाहे थींदी। लॻे थो जांच ऑफिसर पाण ख़त न लिखंदो हूंदो। पंहिंजे अंदर में अहसासु पैदा कयो ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। अदालत लापता शहरनि जी बाज़ाबीअ बाबति जांच तेज़ करण जो हुकुम ॾींदे 16 फरवरी ते अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। हुकूमत मरी सान्हे जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति इस्लामाबाद हाई कोर्ट खे आगाह करे छॾियो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस अतर मिनल्ला दरख़्वास्त गुज़ार खे चयो त समूरी सिविल इंतिज़ामिया खे हटायो वियो आहे। तव्हां वधीक छा था चाहियो। हीअ अदालत सज़ा नथी ॾेई सघे।
बुनियादी ज़िम्मेवारी त वॾे वज़ीर जी हुई। छा कोमरी जो को डिस्ट्रिक्ट प्लान ठहियलु आहे? अटॉर्नी जनरल चयो त मरी खे ज़िलो ठाहिण जी तजवीज़ ॾिनी वई आहे त जीअं उते धार प्लान हुजे। जांच कमेटी बि अहिड़नि वाक़िअनि खां बचण लाइ सिफ़ारिशूं ॾिनियूं आहिनि। अदालत NDMA कानून ते मुकमल अमल जो हुकुम ॾींदे चयो त फ़ैसिले में लिखंदासीं त अॻिते अहिड़नि वाक़िअनि जा ज़िम्मेवार इहे सभु अमलदार हूंदा। मुल्क में व्याज ते ॿधल बैंकारी निज़ाम जी जाइ ते इस्लामी बैंकारी निज़ाम आणण जे लाइ खयल क़दमनि बाबति रिपोर्ट वफ़ाक़ी शरई अदालत में पेश। स्टेट बैंक जे वकील चयो त मरकज़ी बैंक व्याज बिना ॾेती लेती वारो निज़ाम आणण में संजीदा आहे। नओं निज़ाम राति पेट में नथो आणे सघिजे। शरीयत कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त हुकूमत ऐं मालियाती इदारा इतफ़ाक़ कनि त को कमु सवलो थी सघे थो। हाणे त IMF जो बि मालियाती निज़ाम में किरदारु आहे। हुकूमत ऐं लाॻापियल इदारा रंडक पैदा न कनि। अदालत व्याज ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जारी नाहे कयो। व्याज ते ॿधल निज़ाम लागू आहे। केरु भञकड़ी करे त कार्रवाई जे लाइ फोरम्स मौजूदु आहिनि। अछड़ो थर में अरब शहज़ादनि जी रस्ता रोक कंदड़ ॻोठाणनि ख़िलाफ़ वठ पकड़ जारी। खेपरो पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चढ़ायूं करे वधीक ॿिन्ही नींगरनि खे खंभे वई। ॻोठाणनि तरफ़ां पुलिस ते नींगर फतेह अली ऐं असलम खे गुम करण जा इल्ज़ाम। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस जी ज़्यादतियुनि सबबि माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा ॻोठाणनि खे तहफ़ुज़ ॾियारण बदिरां शिकारियुनि जी वंगार वही रहिया आहिनि। ज़्यादतियुनि बावजूदि अछड़े थर में पखियुनि ऐं जानवरनि जे शिकार ते ख़ामोश न विहंदासीं। टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जे हॉस्टल में पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी मुबैना कार्रवाई। उस्ताद मोहम्मद बासी अजय कुमार सूधो 2 शागिर्द गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त यूनिवर्सिटीअ में एंट्री टेस्ट ते आयल शागिर्द खे बि हॉस्टल मां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार अजय कुमार क्रॉप प्रोडक्शन फैकल्टीअ में फाइनल ईयर जो शागिर्द आहे। खेनि अणॼातल हंधि मुंतक़िल करण बैदि जांच जारी। हैदराबाद के खोखर पाड़े में होटल मालिक अणॼातल हथियारबंद नथा क़त्ल। मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंद होटल ते अंधाधुंध फायरिंग करे फरार। गोलियूं लॻण जे नतीजे में होटल मालिक अशफाक अहमद शेख मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो फुड़लुट जो नतीजो नथो लॻे। शुरूआती जांच मूजिबि वाक़िए खां अॻु मक़तूल जी कुझु माण्हुनि सां मुंहमारी थी हुई। वाक़िए ॾींहुं जांच ऐं जवाबदारनि जी ॻोल्हा जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।